अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़ज़ ख़वातीन व हज़रात। रऊफ़ कंदर जो सलाम क़बूल पवे। साईं मुंहिंजा नंढपण में ॿुधोसीं बि ॾिठोसीं बि त ॾाॾो ॾाॾी नानो नानी ॿारड़ा वेंदा हुआ उन्हनि जे हंजनि में वेही करे या उन्हनि जे हंध में वेही करे उन्हनि खां आखाणियूं ॿुधंदा हुया। उहे आखाणियूं ॿार जे निंड जो सबबु बि थींदियूं हुयूं ऐं उहे जिन बि ॿुधियूं, मुंहिंजी उमिरि वारनि त सभिनी ॿुधियूं, उन्हनि खे ॾींहुं थी उहे ज़हन में आहिनि ॻाल्हियूं। ऐं उहे आखाणियूं कंहिं बि दौर में मटिजनि कोन थियूं। शक्ल थोड़ी मटाइनि थियूं पर मफ़हूम मक़सदु सबक़ु साॻियो ई थो रहे उन्हनि सभिनी जो। ईअं ई मूंखे ख़्यालु आयो त हिकिड़ो बादशाह हुयो मुस्लमाननि जो, महमूद गज़नवी, वॾो दिलेर बादशाह हो जंहिं तक़रीबन सॼी दुनिया जुड़ो खे फ़तह कई। उहो हिकिड़े ॾींहुं पंहिंजनि लश्कर सां गॾु कॾहिं रवानो थियो, रस्ते में जंग पियो। इलाइक़ो हिंदुस्तान जो हो त हिंदुस्तान जे कंहिं रियासत जी का शहज़ादी, उहा बि कंहिं पंहिंजी बानीअ सां, जंहिंखे कनीज़ चयो वेंदो आहे, उन सां गॾु सैर ते निकिती। अॻे माण्हू ईअं ई निकिरंदा न सैर ते। सैर ते निकिती, निकिरी वई, अॻिते वई 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 रस्तो भुलिजी विया, जंग में पहुची विया। पर जंग ख़ूबसूरत हुजे, आबशार हुजनि, पाणी वहे पियो, सना नंढा वॾा पखी पखण, उन्हनि जूं ॿोलियूं अजीबो ग़रीब क़िस्म जूं। हिकिड़ो माना दिलि खे लुभाईंदड़ माहौल हुयो। शहज़ादी उन माहौल में सम्झो ॼण को विञाइजी वई। हेॾां महमूद गज़नवी बि आयो पिए। उन ॾिठो त हिकिड़ी ख़ूबसूरत छोकिरी आहे, उन सां गॾु हिकिड़ी ॿी छोकिरी आहे, उहा कंहिं आबशार जे पाणीअ में, झरने में जेके चवंदा आहिनि, त हुन में पेर विधियूं, वॾे मस्तु अंदाज़ में वेठी आहे ऐं ॻाए थी पई। महमूद गज़नवी ते वेही रहियो। अचानक उन जी नज़र पई त पुछां हिकिड़ो झंग जो जानवर, रिछ, उहो अची नमूदार थियो ऐं उन ज़रे घटि हमिलो पे कयो उन बानीअ जे मथां। छोकी बानी पोयां बीठी, शहज़ादी अॻियां वेठी, महमूद गज़नवी उन जे साम्हूं हुयो साइड में। त हुन ॾिठो त उहो रिछ उन जे मथां हमिलो करण वारो आहे त हुनखे मारे विझिया। महमूद गज़नवी वटि पंहिंजो तीर कमान हुयो, न खयों, तीर हयईं, रिछ खे लॻो, रिछ किरी पियो। शहज़ादी जी बि उन नज़र पई, बानीअ जी बि नज़र पई। उन्हनि ॾिठो त रिछ त ढेरी थी वियो। महमूद गज़नवी आयो उन्हनि जे भर में, पहुतो, उन्हनि खे महिरबानी चई। महमूद गज़नवी चयो त हाणे जो करे टाइम इलाही सतरो थी वियो आहे, राति थियण वारी आहे, हलो तव्हांखे मां किथे वसण में छॾियां, तव्हां बिल्कुलु विच झंग में आहियो ऐं तव्हांखे सम्झ में न ईंदो रस्तो केॾांहुं आहे, तव्हां अचो मुंहिंजे कॾहिं कॾहिं। उहे बि वेही ॼणियूं पंहिंजे पंहिंजनि घोड़नि ते वेठियूं ऐं हलणु लॻा। ज़ाहिर आहे रस्तो पथरीलो, कंहिं महिल मथे, कंहिं महिल हेठि, कंहिं महिल हेॾां झंग हुयो। त सिजु लही वियो। सिजु लही वियो त ज़ाहिर आहे मजबूरी, हाणे नज़र कुझु कोन पियो अचे अॻिते। त महमूद गज़नवी फ़ैसिलो कयो त हाणे हिते राति गुज़ारिजे, बाक़ी ॾींहुं थींदो त वरी सफ़र कंदासीं अॻिते। हुन शहज़ादीअ खे चयो। शहज़ादी चयुसि त अवल तूं मूंखे पंहिंजो तारीफ़ त कराए, तूं आहीं केरु? हुन चयुसि मां अलाह जो बंदो आहियां। चई लॻी त कंहिं फ़ौज जो जेको आहे सो पंहिंजो सिपाही थो। चई हा बिल्कुलु, पर मां तव्हांजे हिन मुल्क जे फ़ौज जो सिपाही न आहियां, मां कंहिं ॿी। त हुन चयुसि, चई किथे तूं गज़नवीअ जे फ़ौज जो त नहीं? उहे त वॾा रहज़न आहिनि, उहे त ॿकरियूं, रिढूं, मेंहूं, गऊं इहे कुई करे खाई वेंदा आहिनि, उहे त मांस खाईंदा आहिनि, तूं किथे उन्हनि जी तो नहीं? त महमूद गज़नवी दिलि दिलि में मुस्कुरायो, उन चयो, चई न तूं घबराए न, तूं अमुन में आहीं ऐं तोखे कोई बि ख़तरो न आहे। बहरहाल शहज़ादीअ जे दिमाग़ में परेशानी त अची वई। उन जेको आहे सो परेशानी में उन जी राति गुज़रे पई। राति जे पोएं पहर में महमूद गज़नवीअ वुज़ू कयो, निमाज़ पढ़णु शुरू करे ॾिनी। शहज़ादीअ खे पक थी वई त हे त गज़नवीअ जो फ़ौज जो आहे, मुस्लमान आहे, निमाज़ थो पढ़े पियो। अञा घबराइजी वई। महमूद गज़नवी निमाज़ पूरी कई, उन खां पोइ वरी हुन पंहिंजो खंजर कढियो। त शहज़ादी सफ़ा परेशान थी वई। हुन खंजर कढी पंहिंजे पेर जे आङूठे खे हीअं ज़ोर सां ज़ोर ॾिनो, तो त निकिरी आई।
ऐं महमूद गज़नवी सुबुह थियण ताईं उन पेर जे आङूठे खे हीअं खोटींदो रहियो। शहज़ादी उहा लका ॾिसंदी रही, परेशान बि रही, हुनखे घबराहट हुई, चई जेको पाण खे अज़ियत ॾिए थो उहो त मूंखे पुंछ ॾींदो। बहरहाल तव्हांजो सुबुह थी वियो ऐं महमूद गज़नवी इन ई किर्त में रहियो, शहज़ादी अमुन में रही, हुनखे का बि कंहिं क़िस्म जो को तकलीफ़ न पहुती। वरी शहज़ादी हुनखे चयो, शहज़ादी तूं जेका बि आहीं, किथां जी बि आहीं, बहरहाल तूं हिन महिल मुंहिंजे पनाह में आहीं, मुंहिंजो फ़र्ज़ु आहे त मां तोखे महफ़ूज़ हंध ते पहुचायां ऐं तूं मुंहिंजे तरफ़ खे छॾ, मुंहिंजी बसि ज़िमेदारी इहा ई आहे त मां तोखे महफ़ूज़ हंध ते पहुचायां। ख़ैर बहरहाल शहज़ादी चुस्टिन चई, मूंखे सम्झ में नथी अचे त तूं आहीं बि मुस्लमान, तव्हां त मांस खाईंदा आहियो, रिढूं बकरियूं गऊं सभु कुझु कुई खाई वेंदा आहियो, ऐं मां हिकिड़ी ख़ूबसूरत शहज़ादी जंहिंजे लाइ दुनिया जा शहज़ादा जेके पंहिंजी सल्तनतूं छॾण लाइ तयारु आहिनि, दोस्ती करण जे लाइ, राति रहण जे लाइ, कचहरी करण जे लाइ, मां तोसां गॾु हिन झंग में मौजूदु हुयुमि। तो वटि मौक़ो हुयो त तूं पंहिंजी राति खे जेको आहे सो रंगीन ठाहे सघीं पियो, पर तूं अहिड़ो कोई बि कमु न कयो। छो? त हुन चयसि, मां मुस्लमान आहियां ऐं मां पंहिंजे नबीअ जे हिदायतुनि ते अमल थो कयां। मूंखे पंहिंजनि सभिनी ख़्वाहिशुनि खे कंट्रोल करण जो तरीक़ो आहे। तो ॾिठो हूंदो त राति जो मां पंहिंजे पहिरियां निमाज़ पढ़ियमि, पोइ पेर जे आङूठे खे खोटियुमि पे, उहो इन करे पे खोटियुमि त जीअं मां इन तकलीफ़ में रहां ऐं मुंहिंजो ध्यानु तुंहिंजे पासे न अचे, त तुंहिंजी जीअं इज़त महफ़ूज़ रहे। बहरहाल साईं ॻाल्हि खुटाइणी शहज़ादीअ खे हुन वसण में, हुनजे सल्तनत में पहुचायो ऐं उतां वापसि थियणु लॻो। त हुन चयसि, हिकिड़ो मिंट, तूं मूंखे सही सही ॿुधाए तुंहिंजो नालो छा आहे? घटि में घटि मां ज़िंदगीअ में इहो यादि त रखां त मूंखे फलाणो माण्हू मिलियो हुयो जंहिं मुंहिंजी इज़त बि महफ़ूज़ रखी ऐं मूंखे महफ़ूज़ मक़ाम ते पहुचायो। त महमूद गज़नवी पंहिंजे घोड़े ते चढ़ी वेठो, रिकाब में पेर विधाईं, बिल्कुलु घोड़े खे हलाइण लाइ तयारु, कंधु फेराए करे चयईंसि त मां ई आहियां महमूद गज़नवी। ईअं चई महमूद गज़नवी घोड़े खे अड़ी हणी करे तेज़ीअ सां भॼंदो हलियो वियो ऐं शहज़ादी हुनखे पोयां ॾिसंदी रहिजी वई। सही किसो ॿुधाइण जो मक़सदु इहो हो त आए ॾींहुं असां पंहिंजे हिन धरतीअ ते इहो था ॿुधूं त कंहिं न कंहिं न्याणीअ खे, हिंदू न्याणीअ खे ख़ासि तौर ते के चवनि था त अॻुवा थो कयो वञे, के चवनि था त वरगलायो थो वञे, के चवनि था त उन्हनि खे मजबूर थो कयो वञे। बहरहाल जेको कुझु बि आहे थिए ईअं पियो त उन्हनि खे मुस्लमान करे उन्हनि सां ज़ोरी शादी बि कयूं वञनि। हाणे केतिरे क़दुरु हिन में सच आहे, केतिरे क़दुरु सही न आहे, इहो अलाह थो ॼाणे। पर मूंखे हिकिड़ी शइ जो फ़िक्रु इहो आहे, बीइंग अ मुस्लमान, त हिते जीअं त हिन धरतीअ ते हिते असां अक्सरियत में आहियूं, त असां पंहिंजनि जेके अक़लियत वारा आहिनि, असांजी ॿोली ॻाल्हाइण वारा आहिनि, मज़हब जो फ़र्क़ु ज़रूरु आहे, पर इंसानियत त मथे आहे। असांजे नबीअ असांखे इंसानियत जो दर्स ॾिनो आहे। जॾहिं असां ताक़तवर आहियूं त असांजे अमान में जेका बि शइ अचे थी, जीत ॼणो जानवर इंसान हर कंहिंखे असांखे अमुन ॾियणो आहे। त बीइंग मुस्लमान असां पंहिंजे ओड़े पाड़े वारनि खे जेके ग़ैर मज़हब आहिनि, उन्हनि जूं न्याणियूं आहिनि, छा असां उन्हनि खे अमुन ॾिनो आहे, सुकून ॾिनो आहे, असां उन्हनि खे इज़त ॾिनी आहे, असां उन्हनि जो तहफ़ुज़ कयो आहे। इन तहफ़ुज़ जी ज़िमेदारी असांजे मथां आहे, छोकी असां हिते हिन धरतीअ ते हिन मुल्क में अक्सरियत में आहियूं। जेकॾहिं न कयो आहे अहिड़ो त असांखे पंहिंजनि गिरेबान में ॾिसणु खपे त छा असां वाक़ई सचा सही मुस्लमान आहियूं। जेकॾहिं कोई बि माण्हू, कंहिं बि मज़हब वारो माण्हू पंहिंजी मर्ज़ीअ सां करे थो, जेको मोहबत जो इस्लाम त फैलियो ई जेको हो सो मोहबत सां हुयो, तलवार सां न फैलियो, ज़बरदस्ती न फैलियो। बहरहाल मुंहिंजे लाइ इहो फ़िक्रु आहे, मूंखे फ़िक्रु फील थिए थो पियो त छा असां पंहिंजी ज़िमेदारियूं पूरियूं कयूं था। जेकॾहिं मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में थी अचे त मुंहिंजी ज़िमेदारी इहा बि आहे त मूं इहा ॻाल्हि पंहिंजे औलाद सां शेयर कई आहे, उनखे सम्झायो आहे त असांजे मथां छा ज़िमेदारियूं बीइंग अ मुस्लमान। बहरहाल असां सभिनी खे अलाह साईं नेक कमु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं असांजे हथ ज़बान खां हर मुस्लमान खे, हर इंसान खे महफ़ूज़ रखे। आमीन सुम आमीन।